नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त ठरी मीरवा मां ख़बर ॾींदा हलूं। ठरी मीरवा में जीए सिंध क़ौमी पार्टी जे मरकज़ी सॾ ते जीए सिंध क़ौमी पार्टी जे मरकज़ी अॻवान सूफ़ी आजन गुल जी अॻवानी में सिंध मां जबरी तौर खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी ऐं सिंधु ते डेमन जी अदावत कराची में सिंधी माण्हुनि जे ॻोठनि खे मिसमार करे धारनि खे आबाद करण ख़िलाफ़ प्रेस क्लब ठरी मीरवा में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जी अॻवानी कंदे सूफ़ी आजन गुल सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे अपील था कयूं त सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ असांजी मदद कयो। सिंधु दरिया सिंधी क़ौम जी मिल्कियत आहे, इन ते डेमन जी अदावत करण कोन ॾींदासीं। वधीक इन्हनि चयो त कराची में पीपल्स पार्टी मलिक रियाज़ सां मिली करे धरती धणियुनि जे ॻोठनि खे मिसमार करे रही आहे, जंहिंखे चिता था ॾियूं त कराची जे अंदरि सिंधी माण्हुनि जे घरनि खे मिसमार करण बंदि करे, न त ॿी सूरत में एहतिजाज दारो वधायो वेंदो। उन मौक़े ते एहतिजाज में क़ौमी कारकुननि अज़हर शर, शर्जील शर, सदा शर, नवाब कदीर, कामिर रजब सिंधी ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।